फलापुर में जोगी बिरादरी पारां व्याजखोर जी ज़्यादती ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। अख्तियार जोगी, इमरान अली, आमिर पठाणी, सदोरी ऐं ॿियनि SSP ऑफिस अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। हुन मुख्य अॻवाननि चयो त 5 साल अॻु नौजवान अख्तियार जोगी हमीद फुलपोटे खां 1 लख व्याज ते वरितो, जंहिं ते 6 लख रुपया ॾियण बावजूदि अञा ताईं व्याज घुरे पियो। हुन चयो त जवाबदार हथियारबंद साण करे अख्तियार जोगी जे घर ते हमलो करे मर्दनि ऐं औरतुनि समेत तशद्दुद कयो। पाण ग़रीब आहियां, 5 लख रुपया ॾेई चुको आहियां। असां 4 बजे राति जो 15 माण्हू हथियारनि सां खणी आया आहिनि, असांखे मारियो आहे। हे साईं मुंहिंजो पुटु आहे, हे मुंहिंजी अमड़ आहे, हे मुंहिंजी फुफी आहे। असां सां नाजाइज़ी कई आहे ॾाढी साईं। कंहिं कई आहे? हमीद फलपोटरो, खुदाइनो, रुस्तम ऐं उन खां ॿिया बि काफ़ी माण्हू आहिनि। हुननि चयो त पुलिस खे दांह ॾियण बावजूदि संदनि वार न पई कई वञे। होॾां आला पुलिस ऑफिसरनि नोटिस वठंदे मामले जी जांच करे रिपोर्ट पेश करण जी हिदायत कई आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk